इस वक्त हम कराची प्रेस क्लब के बाहर मौजूद है। यहाँ पे मिसिंग पर्सन के हवाले से उनके वारिस और सिविल सोसाइटी के लोग यहाँ पे मौजूद है जो एहतजाजी मुजाहरा कर रहे हैं। सिलसिले में हम यहाँ से बातचीत करते हैं कि उनका क्या कहना है। अगवा की गई है लेकिन अभी तक उसका कोई पता नहीं है। मैं अपील करती हूँ हुकूमत से कि मेरे चाचू को बाजियाब करे। ये मेरे चाचू को 11 महीने हो रहे हैं लेकिन मेरे चाचू का कोई पता नहीं है। हमने केस भी जमा की है। अगर मेरे चाचू का कोई जुर्म है तो उसे अदालत में पेश करें। अगर कोई नहीं है तो तुम लोग उसे क्यों ऐसे बंद करके रखे हो, उसे बाजियाब करें। और बाकी मिसिंग पर्सनस के भी जितने मिसिंग पर्सनस है तो अगर उनका कोई जुर्म है उनको भी अदालत में पेश करें, अगर नहीं उनको भी बाजियाब करें। थैंक यू। सिंधी कौमी कारकुन असांजा सिविल सोसाइटी जा माण्हू खणी करे सिंध न फ़क़ति बल्कि सभिनी सूबनि में KPK जा माण्हू आहिनि, सिंध जा आहिनि, बलोचनि जा आहिनि। ऐं इहो चवंदसि त जेको माण्हू भले पोइ उहो KPK जो हुजे, सिंध जो हुजे, बलोचिस्तान जो हुजे, अगरि हू पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदो त हू खंबियो गुम कयो वेंदो। जेको हिकिड़ो गैर क़ानूनी हिकिड़ो अमल आहे जंहिंजी असीं मज़म्मत कयूं था ऐं इहो क्लियर आहे या चिटी ॻाल्हि आहे त जेको बि पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदो उहो खंबियो वेंदो। हुकूमत इन में इन्वॉल्व आहे। इन अमल में हुकूमत जो बराबर जो जेको आहे रवैयो रहियो आहे, छो जो अगरि हू परमिशन न ॾियनि उन्हनि एजेंसीज़ खे त हू असांजा माण्हू न खणनि। ऐं हीअ जेको सिलसिलो आहे उहो कॾहिं ख़तमु थियण जो न आहे। इन लाइ असीं इहो चवंदासीं त अगरि हीउ ज़ुल्म ख़तमु न थियो त हर को माण्हू पंहिंजे घरनि मां उथंदो ऐं कॾहिं न कॾहिं वरी अहिड़ी चिणग ॿरंदी जो हुननि जे लाइ तबाही जो सबबु साबित थी सघे थी। ॾिसो, असां सम्झूं था सिंधी अवाम बाशऊर अवाम उहे सम्झे थी। जेको बि हक़ जो राही हूंदो, जेको हक़ला आवाज़ बुलंद कंदो, उनखे इन तरीक़े सां हिरासा कयो वेंदो, रजायो वेंदो, धमकायो वेंदो। पर असांजा हौसला बुलंद आहिनि। हीअ अवाम असां सां गॾु आहे, बाशऊर अवाम असां सां गॾु आहे। असां हिननि जी धमकियुनि में अचण वारा न आहियूं। इहे सभु ॼाणनि था साईं मसूद शाह, शहीद इरशाद रांझानी जो गवाह हुजण जे करे लापता कयो वियो आहे। असांखे उमेदु आहे असांजी जदोजहद इन्हनि अमरिन भेणनि जे सदके हिकु ॾींहुं ज़रूरु रंग लाहींदी। साईं मसूद शाह बाहिफ़ाज़त बाज़ियाब थींदो। ऐं इहो बि ॿुधाइणु चाहियूं था त साईं मसूद शाह जी बाज़ियाबी जेसि ताईं न थींदी तेसि ताईं असां चुप न विहंदासीं। हीअ इब्तिदा हुई, हीअ नंढड़े प्रोग्राम सां इब्तिदा हुई। असां सिंध गीर तहरीक हलाईंदासीं। तव्हांखे दुनिया अॻियां मुंहुं ॾेखारण लाइक़ु न छॾींदासीं त भलाई तव्हांजी इन में आहे। साईं मसूद शाह समेत जेके सैकड़ो सिंधी नौजवान, बलोच नौजवान ज़िंदाननि में क़ैद आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो, पंहिंजो तमाशो वधीक न ठाहियो। बराए महिरबानी उनखे आज़ादु कया वञे, न त असां उहो क़दम वठांसीं जे इन एजेंसी खे ख़बर बि कोन हूंदी छा आहे छा न आहे। सिर्फ़ु असांखे इतना ॿुधाओ जे असां सिंधी क़ौम जी डो कहिड़ी असांखे या असांखां ज़ुल्म जा पहाड़ पिया ठहनि, जेके यलगार उछे कदे उछे तो सभु असांजी सिंध धरती ते वरी असां सां ई ज़ुल्म हुजे। ए कहिड़े मुल्क जहाज़ो इंसाफ़ आहे, कंहिंजो इंसाफ़ आहे। असांजो गोलियां हणो जितनी मर्ज़ी ने, पर असांजी ज़ुबान सां ये तो निकिले जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, सदा जिए सिंध। असांजो इहो चवणु आहे त पाकिस्तान जी रियासत या उन जा इदारा चवनि था त पाकिस्तान जी रियासत या इदारनि जा नाला न खणो, पर जेकॾहिं तव्हां असां सां ज़ुल्म कंदो, तव्हां असां सां न कंदो, तव्हां असांजा क़ौमी कारकुन, हितां जा शागिर्द, उस्ताद खंबे सालनि जा साल गुम कंदो जिन जी असांखे ख़बर ई न हूंदी, त ज़ाहिर आहे असां रड़ियूं त कंदासीं न। रड़ियूं करण त असांजो हक़ आहे न। त असां इहो सम्झूं था त हीअ हिकिड़ी नाकाम कोशिशि था कनि उन हक़ खे दॿाइण जी, हक़ जे आवाज़ खे दॿाइण जी। जेको माण्हू हक़ जी ॻाल्हि करे थो, जेको माण्हू आज़ादी जी ॻाल्हि करे थो, उनखे खंबे सालनि जा साल गुम थो कयो वञे। ऐं ताज़ो सैयद मसूद शाह खे खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंजे लाइ ही सॼी कराची, सॼी सिंध, पर छा पूरी दुनिया शाहिद आहे त सैयद मसूद शाह जो ॾोह इहो आहे त हिकु बेगुनाह हिते असांजो क़ौमी कारकुन शहीद इरशाद रांझानी जेको बेदर्दी सां क़तलु कयो वियो हो, उन जो अखियुनि ॾिठो शाहिद आहे सैयद मसूद शाह। सैयद मसूद शाह खे हुई गवाही ॾियणी हुई कोर्ट में त 2 ॾींहं पहिरीं उन खां खंबे उनखे गुम कयो वियो। हुनजे चइनि भाइरनि ते ऐं 12 क़ौमी कारकुननि ते दहशतगर्दी जा एट लॻाए हुननि खे जेल मोकिलियो वियो हो। ऐं असां
असां सम्झूं था त ही रहीम शाह पठान खे बचाइण जी ही साज़िश आहे। जेके बि कनि था इदारा कनि था, पुलिस करे थी, उहा रहीम शाह खे बचाइण जी हिकिड़ी साज़िश करे थी त इन केस मां उनखे बचाइजे। पर ईअं कतई न थी सघंदो, छो जो असां हक़ ऐं सच ते आहियूं ऐं उहे वीडियो शाहिद आहिनि जंहिंमें रहीम शाह चवे थो त हा मूं गोलियूं हयूं आहिनि हिन खे। त असां सम्झूं था त हाणे जज साहिबनि खे इन बयान तहत उनखे सज़ा ॾियणु खपे ऐं सैयद मसूद शाह खे फ़ौरन आज़ादु करे हुन जी फैमिली मां बेचैनी ख़तमु थी करणु खपे। जहाँ पे मिसिंग पर्सन के हवाले से सिविल सोसाइटी तंजीमों, सियासी, समाजी और उनके वारसों ने यहाँ पे आज एहतजाजी मुजाहरा किया, जिससे हमने बातचीत भी की। आप लोगों ने भी सुना। कैमरामैन शरा शेख के साथ बागी सागर, पावर विन न्यूज़, कराची।